No, but also tell me, GA lockdown puro thino, what are your top 3 plans? Run out on the road. Run. To college also, see the building, tell it hi. Missed you. Building ke baki padiya. Talking about your singing, तू कदे Indian Idol या सारेगामापा इन रियलिटी कंपटीशन वाले सीरियल्स में वञण जो सोचो आहे? I don't even know what they're called. Serials? TV shows. Reality shows. See, I'm so disconnected from the television. हाँ, go on. त मूंखां काफ़ी ॼणा पुछंदा आहिनि ऐं वरी पुछंदा आहिनि त तूं इंडियन आइडल में पार्ट छो नथी खणी ऐं सारेगामापा में छो नथी वञी ऐं वञणु खपे त आई जस्ट वॉन्ट टू पुट इट आउट देयर जिते हुजो शल शाद रहो सिंधी सदाई आबाद रहो जिते हुजो शल शाद रहो जिते हुजो शल शाद रहो जिते हुजो शल शाद रहो. हाय माण्हू, वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल. अॼु मां हिकिड़ी ॾाढी ख़ासि छोकिरीअ सां ॻाल्हाइण वारी आहियां. ऑफकोर्स लैपटॉप ते ॻाल्हाईंदमि, कोई किथे वञी नथो सघे, लॉकडाउन आहे. बट हिन सदोरी खे तव्हां असांजे पार्टीशन पाथ ब्रेकर्स सीरीज़ में ॾिठो हुयो. सभिनी खां पहिरियों हीअ हुई दृशिका आडवाणी. जय हिंद कॉलेज जी स्टूडेंट आहे. मुंहिंजी जाम दिलि हुई कि मां दृशिका सां कैचअप कयां एंड उहो वीडियो तव्हां लाइ शूट कयां. त अचो असां ॻाल्हायूं दृशिका सां. हाय दृशिका, कहिड़ो हाल आहे राणी? मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? लाइक रियल में ठीक है? हाँ बिल्कुल. लॉकडाउन में छा आहे हालचाल? हाउ डू यू फील? आई एंजॉय. पहिरीं त ॾाढो मज़ो आयो त छुटियूं आहिनि, पर अहिड़ियूं छुटियूं बि छा कयूं जंहिंमें ॿाहिरि ई नथा निकिरी सघूं. त पहिरीं मज़ो आयो नो डाउट, पर हाणे स्लोली बोर थींदो थो वञे. 2 महीना थी विया. ऑल्सो कॉलेज जा एग्ज़ाम्स थिया कि पोस्टपोन थिया? वॉट वॉज द सिचुएशन? त मां 12th जा बोर्ड्स ॾिना त लकीली मुंहिंजा एग्ज़ाम्स ख़तमु थी विया विच वर HSC बोर्ड एग्ज़ाम्स. उहे ख़तमु थिया. इनफैक्ट CBSE जो हिकु पेपर रहियल आहे, सो दे आर स्टिल इन अ टर्मोइल, बट मुंहिंजो थी वियो. एंड हाणे असां वेट पिया था कयूं त रिज़ल्ट्स अचनि ऐं एडमिशन जो कुझु ख़बर पए. बट डू यू थिंक कुछ फंडामेंटली चेंज थींदो एजुकेशन सेक्टर में? असां न्यूज़ पढ़ी रहिया आहियूं, ॿियनि सभिनी सेक्टर्स में जाम मेजर चेंजेस अचण वारियूं आहिनि. हाँ डेफिनेटली. इनफैक्ट सपोज आई एम गोइंग टू गो फॉर BMS एज अ कोर्स, त उनजो फुल फॉर्म ई आहे बिज़नेस मैनेजमेंट. ऐं हाणे लॉकडाउन खां पहिरीं बिज़नेस मैनेजमेंट अलॻि हूंदी हुई ऐं हाणे जीअं बिज़नेस खे मैनेज करिणो पवंदो हिन पैंडेमिक खां पोइ उहा ऑब्वियसली डिफरेंट हूंदी. बिकॉज टेबल्स हैव टर्न कम्पलीटली. जेके सुठो हलंदा हुआ दुकान उहे हाणे बंदि लॻा पिया आहिनि. जेके ग्रोसरी स्टोर्स ऐं मेडिकल स्टोर्स आहिनि उहे हाणे वधीक पिया हलनि. सो इट्स ऑल चेंज. त हाणे का गारंटी कान्हे. वाह, करिकुलम बि कहिड़ो हूंदो ख़बर न आहे. ऑल्सो आई वॉन्ट टू आस्क यू, घर जूं कहिड़ियूं ज़िम्मेदारियूं आहिनि तुंहिंजे मथां? लकीली मुंहिंजे मथां रुगो कुकिंग जी ज़िम्मेदारी आहे. ओह डियर, यू लक्ड आउट. हा. त छा पई ठाहे? मां ॾिठो तुंहिंजो इंस्टाग्राम. ओ माय गॉड, वेरी यमी पिक्चर्स आहे. प्लीज़ टेल मी, थोरो डिटेल में ॿुधाए. त नॉर्मली आफ्टरनून में वी मेक नॉर्मल फूड, जीअं रोटी ऐं भिंडी थी या बैंगन या कैप्सिकम या दाल वॉट एवर. नॉर्मल दाल रोटी. हाँ, राति जो वी ट्राई टू मेक समथिंग फैंसी. त रिसेंटली मां नाचोस त ॿाहिरां मिली विया असांखे लकीली. त उन ते सालसा सॉस ठाही ऐं चीज़ सॉस ठाही ऐं असां पिज़्ज़ा ठाहियो, पास्ता ठाहियो, स्टफ्ड गार्लिक ब्रेड ठाही डोमिनोज़ वारी ऐं काफ़ी कुझु ठाहियो. गॉड, स्टफ्ड गार्लिक ब्रेड, आई नीड रेसिपी. इट्स वेरी ईज़ी. ॾाढो मज़ो बि आयो ऐं पाण घर में ठाहिण जो मज़ो अलॻि आहे कि असां पाण ठाहे खाऊं. राइट, एब्सोल्युटली, एंड मच हेल्दियर. या मां नाचोस लिटरली कल्ह तोखे इंस्टाग्राम ते पुछण वारी हुअमि, वेयर डिड यू गेट नाचोस और डिड यू मेक इट एट होम? छाकाणि हाणे सभु कुझु था घर में ठाहियूं. न नाचोस एतिरो न ठाहिया आहिनि अञा ताईं. वी विल लर्न.
मम्मी जो बर्थडे भी घर में सेलिब्रेट थियो, व्हाट स्पेशल डिड यू डू फॉर हर? Oi, Hane, now birthday normally we used to go out for dinner and all. So yesterday we made nachos for her since she likes Mexican. ऐं घर में ही कल्ह मुंहिंजे कॉलेज जो फेस्ट हो तलाश, त हुनजो फाइनल राउंड, हाँ, त हुनजो फाइनल राउंड हो, तो आई sang for that and luckily touch wood I won also. So that was mama's gift. नाइस, सस्ते में पटाया तो मम्मी के. व्हाट इज तलाश एंड हे ऑनलाइन सिस्टम जे बारे में थोड़ा ॿुधाए कॉलेज जे. So Talash is a BMS fest which is organized by Jai Hind College, and it was mainly about different talents. So it was not only based on singing, rugo dance, na rugo monologues या acting. It was not limited to one. पर सभिनि खे मिलाए करे इट वॉज टैलेंट की तलाश. त उन में असांजो फर्स्ट राउंड हो, त उन में असांखे पंहिंजे इंस्टाग्राम ते हिकिड़ो वीडियो अपलोड करिणो हो ऐं उन्हनि खे टैग करिणो. त फर्स्ट राउंड आई गॉट थ्रू. पोइ सेकेंड राउंड मैसेजिंग वोटिंग फॉर यू. या सो सेकेंड राउंड हो फेस ऑफ. त उन्हनि ॿिनि सिंगर्स या ॿिनि डांसर्स खे क्लब कयो हो एंड असांखे पंहिंजे फैंस खे चवणो हो त तव्हां कमेंट्स कयो ऐं वोट कयो. तो द क्राइटेरिया वॉज सिंगिंग, वोटिंग एंड कमेंट्स. त टिनी में जेको वधीक हुजे उहो अॻियां वेंदो. त लकीली टच वुड, थैंक्स टू एवरीबडीज़ वोट्स एंड कमेंट्स एंड द अमाउंट ऑफ लव देव शावर्ड, आई गॉट थ्रू द सेकेंड राउंड. एंड द थर्ड राउंड, फाइनल राउंड जेको हो उहो इंस्टाग्राम ते लाइव वञिणो हो ऐं जज बि लाइव हो असां सां गॾु. त 2 अकाउंट्स लाइव पिया वञनि. त उहो लाइव परफॉर्मेंस छो त असां हाणे ॿाहिरि करे नथा सघूं, त उहो लाइव हाणे इंस्टाग्राम ते लाइव कयो एंड देन उहो बि मां खटी वियसि टच वुड. तो टच वुड खाली न, तुंहिंजी महिनत बि आहे एॾी. एंड द्रिशिका, डू यू थिंक you've been singing a lot more in this lockdown compared to normal life? Yes, definitely. Every day I am singing and I am enjoying it. Morning I practice and then I do send recordings to Pune, Sadhu Vaswani Mission Pune, for these weekly satsangs that keep happening. I send audios to the Bandra Center, that is Sadhu Vaswani Center of Bombay, Bandra. So it's I mean जीअं चवंदा आहिनि न लॉकडाउन आहे त छा थियो, दादा असां सां हमेशह गॾु आहिनि. त असां सत्संग जे पारां जुड़ियल आहियूं हर रोज़ विदाउट फेल. सो वी आर ऑल कनेक्टेड एंड वी आर ऑल फीलिंग ब्लेस्ड एवरी डे विदाउट फेल. बट आई लाइक व्हाट दी साधु वासवानी पीपल आर डूइंग. मां तुंहिंजे स्टेटस ते ॾिठो हिकु या ॿ दफ़ो आई थिंक पप्पा ऑनलाइन ॾिठो अथऊं शाम जो जेको सत्संग थींदो आहे 1-1.5. माई गॉड, आई लव द कॉन्सेप्ट, डिफरेंट सिंगर्स एट द सेम टाइम. ॿियो किन किन सां तूं लाइव वञी रही आहे या ॿियो किन लाइ तूं ॻाए रही आहे? So mainly it is Dada, and second then I think on Facebook ॿ टे पेजेस हुआ, मूंखे एग्जैक्ट नाला यादि न आहिनि. आई थिंक वन वॉज सिंधी हेरिटेज, वन वॉज आई एम रियली सॉरी आई डोंट रिमेंबर द नेम्स बिकॉज हिननि जा पेजेस जा नाला थोरा वॾा आहिनि. त उन्हनि जे पेजेस जे थ्रू आई हैव गॉन लाइव एंड recently I did a program for the Southern Association of California. So that was my LA family. So it's become a family now because last 2 साल मां LA वई हुअसि ऐं उते पर्सनली वञी ॻायो हो. त हिन साल बि उन्हनि चयो कि असांजो प्रोग्राम तुंहिंजे बिना इनकम्प्लीट थो लॻे, त हिन दफ़े उन्हनि लाइ ऑनलाइन कयो. पोइ उम्मीद होप चैरिटी, जंहिंजी मां यूथ एम्बेसडर आहियां, उन्हनि जो बि ऑनलाइन फंड रेज़िंग इवेंट थियो, त मां उन लाइ बि ॻायो. ऐं कैनेडा में बि हिकिड़ो प्रोग्राम थियो, त मां उते बि ऑनलाइन ॻायो. सो नाउ एवरीवेयर ऑनलाइन इज़ हैपनिंग. Madam is very busy even in lockdown, huh? Yeah, not busy, I'm enjoying it, but yeah. Yeah, but you're not like, अरे मां कयां छा, कुछ करण लाइ ना आहे, बोर तो थे, जाम टाइम, not that situation. No, I feel like that also. Because माण्हू केतिरो ॻाईंदो सॼो ॾींहुं. True, very true. And have you been making any money out of it? No, not really. I think, and normally money was never my agenda because it was never my profession.
It was always, you know, passion and out of hobby. So I'm all chill. All More chill, than all happy chill. No, to because sing. I saw some people are doing these sponsorship wala programs. So I was like, let me ask Drishika, what is it? Yeah, I forgot. I also sang for Sindhi Papar Club. I'm sorry. That was a huge thing. That was a really good one. Kishan Ramnani uncle organized it and it was really Did you have fun to, fun? you know. Yeah, it was nice. Nice. And how has the response been? Have Instagram followers gone up? Has the Facebook page had new following after all of this? What do you think is the interaction? I'm sure I mean, Instagram, my followers have definitely increased. And Facebook, I don't really log in much. I only go live. I'm not too active on Facebook personally. So, मूंखे एतिरो ख़बर न आहे पर काफ़ी कमेंट्स त ईंदा ई वेंदा आहिनि. मां सभु ॾिसंदी आहियां. सभु सिंधी पापड़ क्लब ते ई इनफैक्ट एतिरा शेयर्स थिया that my professor from college, Kajal ma'am, she was commenting. Kajal Chandiramani Didi herself commented. Everybody was, you know, commenting and encouraging. So it gets very empowering and मज़ो ईंदो आहे पोइ ॻाइण लाइ. Truly, truly. त हिन लॉकडाउन में what are the new things जेके तूं डिस्कवर कया आहिनि? कुछ नया तरीक़ा, whether it's cooking or you know just dealing with life in general. नया तरीक़ा ऑफकोर्स कुकिंग मां एतिरी कई न हुई बिकॉज कॉलेज में स्कूल में बिज़ी हूंदी हुअसि त फ्रॉम मेकिंग बेसिक थिंग्स लाइक अटो ठाहिण या पाव भाजी ठाहिण या फ्रैंकी घर में ठाहिण. नॉर्मली फ्रैंकी असां ॿाहिरि वञी खाईंदा आहियूं. एंड स्टफ्ड गार्लिक ब्रेड इज़ ऑलवेज असां सोचींदासीं स्टफ्ड गार्लिक ब्रेड इक्वल्स टू डोमिनोज. नाउ Absolutely, it still does for me. पिज़्ज़ा इक्वल्स टू डोमिनोज एंड यू नो पास्ता इक्वल्स टू सम इटालियन रेस्टोरेंट. पर हाणे घर में वेही लॻे थो कि हिते किथे बि वञण जी ज़रूरत कोन्हे. असां घर में ई मस्तु आहियूं, सभु ठाहे सघूं था. एंड इट्स फन. पाण बॉन्डिंग बि थिए थी गॾु कुक करण में. कॾहिं पप्पा ठाहींदा आहिनि, कॾहिं मम्मा मूं सां गॾु बीहंदी आहे. सो इट्स फन. अचानी मां तुंहिंजे घर आफ्टर लॉकडाउन डेफिनेटली. I know where. Thank you. No, but any other ways of dealing with life? Any other changes that you've seen in yourself? हाँ, त नॉर्मली मां ॾाढो बिज़ी हूंदी हुअसि. सुबुह खां शाम ताईं मां ॿाहिरि हूंदी हुअसि या त फ्रेंड्स सां ॿाहिरि हूंदी हुअसि या कॉलेज हूंदो, क्लासिस हूंदा हुआ एज इन सिंगिंग क्लास. देयर यूज्ड टू बी डांस क्लास एंड ज़ुम्बा एंड एवरीथिंग. आई यूज्ड टू बी ऑल ओवर द प्लेस. हाणे मूंखे ॾाढो टाइम थो मिले त मां यू नो कुझु न कयां. आई हैव द टाइम टू उथी करे इहो सोचण लाइ कि अॼु मूंखे जेको करिणो मां उहो थी करे सघां. त मां स्केचिंग ट्राए कई थोरी सी. पहिरीं कंदी हुअसि ॾाढो, त हाणे वरी थोरो स्टार्ट कयो आहे. ऐं काफ़ी सीरीज़ आहिनि नेटफ्लिक्स ते एंड मूवीज़ आहिनि जेके मां न ॾिसी सघियसि बिकॉज़ यू नो 12th एंड स्टडीज़ एंड बोर्ड्स एंड ऑल. त उहे कवर अप करे छॾिया एंड इट्स फन नाउ. Cover up sounds like portion ख़त्म कयो. पोर्शन ख़त्म कंदे कंदे ही पोर्शन रहिजी वियो तो कवर्ड. But how were the exams? They were good. They were pretty difficult, but they were good. Nice, I'm proud of you. I remember तू केॾो टेंशन में हुई है एग्जाम्स खां अॻु. I am not available till March. You know, you were very clear. Want to, you know, give half of myself for singing or give half of myself to padhai. I was like, 3 महीना आहिनि, Jan, Feb, March. 3 महीना तो you know I should focus only and only on studies. तो If only you knew कि उन खां पोइ एॾो chill time मिलंदो. I अञा know. थोड़ी महिनत कया. Exactly. इनफैक्ट मां त सोचा भई लॉकडाउन पहिरीं थिया पढ़ाई बोर्ड्स खां पहिरीं सॼो ॾींहुं पढ़ी टॉप कयो आहे. True. I think this is a very good time to actually, you know, जेको खपे उहो करणु चाहियो त अगरि टाइम कढी सघो था. त असां बोर्ड्स जॾहिं हलनि पिया ऐं जैन फेब मार्च जेके प्रिलिम्स ऐं बोर्ड वारो टाइम हो तॾहिं असां सोचंदा हुआसीं कि यू नो वी हैव टू ओनली गेट थ्रू 3 months. ओनली 3 months. उन खां पोइ असां हाँ बस 3 महीना. उन खां पोइ रोज़ घुमंदासीं, रोज़ ॿाहिरि वेंदासीं, रोज़ ॿाहिरि खाईंदासीं. या मतिलबु फुल ऑन पार्टी. पर जीअं ई ख़तमु थियो लकीली आई गॉट 1 week जंहिंमें मां 2 ॾींहं जयपुर वियसि, 2 ॾींहं दिल्ली वियसि, 2 ॾींहं अहमदाबाद वियसि, 2 ॾींहं पुणे वियसि. सो 2 days करे आई फिनिश्ड एवरीथिंग. आई वेंट टू माई ग्रैंड पेरेंट्स, दादा दादी, अहमदाबाद. फॉर होली आई प्लेड विद देम
I went to my Masi in Jaipur and my nephews and you know my dog and my bhaiya bhabhi everybody. The cuties you put on your Instagram, they're there. In Jaipur तो उन्हनि सां बि मिली आयसि. दिल्ली वियासीं बिकॉज़ मुंहिंजे कज़िन जो हुते स्टोर खुलियो हो नओं. Super kicks, yes. त उन लाइ दिल्ली बि वियासीं. वापसि अची करे मां पुणे बि वियसि बिकॉज़ मां दीदी कृष्ण दीदी खे प्रॉमिस कयो हो त मां बोर्ड एग्ज़ाम्स ख़तमु करे ईंदसि. So I finished all these places and the day I came back, the next day Modi said, आज रात 12 बजे से लॉकडाउन, संपूर्ण लॉकडाउन. मोदी खे ख़बर यार अची वई दृशिका घर हाणे हले. But what an express trip यार. 8 ॾींहं full. Yeah, back to back. मज़ो I was like, चलो मिल लिया, चलो next. Wow, sounds fun, huh? I'm glad you did that. At least you have those memories. 5th March, my boards got over. I came home, took a bag, went to the airport. That day. माँ घर नहीं ना. I came home, I changed, I went to the center, said thank you to Dada, came back, took my bag, airport. गाल खत्म मिलूं था वो. पर मम्मी पापा कीअं हो कीअं था डील कनि लॉकडाउन सां? उहे बि चिल आहिनि. मम्मा यूजुअली घर में ई हूंदी हुई त पर मम्मा घर में अकेली हूंदी हुई त शी वॉज यूज टू द शांति एंड हाणे आई एम ऑन हर हेड ऑल द टाइम. तो शी इज़ लिटिल यू नो कि भाई चुप करो. थोड़ी थधी थी. एंड सिंधी गाननि जूं फरमाइशूं मां ॾिसां थी ॾाढियूं घटि थियूं अचनि. तो इंस्टाग्राम ते डॉक्टर सिंग्स ते काफ़ी लाइव थी वञे त उते हिंदी इंग्लिश मस्त महफ़िल लॻी पई आहे. हाँ त डॉक्टर सिंग्स इज़ मेनली फॉर यू नो हिंदी एंड इंग्लिश थोड़ो अलॻि. बिकॉज फेसबुक ते जॾहिं तव्हां खोलींदा आहियो सिंधी एंड मूंखे एतिरो लिमिटेशन न रखणो. ऑफकोर्स माई फर्स्ट प्रायोरिटी इज़ सिंधी नो डाउट पर it's good to venture into other things also. So Dr. Singh's is more prominently about Hindi and English. Right. मां तोखे रिक्वेस्ट कंदमि कुझु पंहिंजा सिंधी फेवरेट गाना ॻाए ॾेखार. असां लाइ ॻाए ॾेखार. न मां तोखे जज करणु न वेठी आहे. तलाश न आहे इहो. No, but also tell me जीअं ई लॉकडाउन पूरो थींदो what are your top 3 plans? Run out on the road. Run. Go meet all my friends. And then finally go to like a restaurant or a cafe and go and eat something and then ॿाहिरियों खाधो कीअं थींदो आहे? I know. I want to go back to college also, see the building, tell it hi, missed you. बिल्डिंग खे बाक़ी पाइणी आहे. बिल्डिंग खे इनफैक्ट मां ॾाढो घुमंदी हुअसि. पहिरीं मुंहिंजा फ्रेंड्स ऐं मां सुबुह जो यू नो वॉक ते वेंदा हुआसीं कार्टर रोड या बैडमिंटन रांदि कंदा हुआसीं. शाम जो यू नो मुंहिंजी हिकिड़ी स्कूल जी बेस्ट फ्रेंड आहे उन सां वी यूज़ टू स्टार्ट वॉकिंग फ्रॉम आई थिंक सेंटा क्रूज़ all the way. We used to walk the whole you know linking road all the way till hill road. मज़ो. हाँ तो we used to walk विच में कुछ सुठो खाइण लाइ ॾिसणु अचे त खाई छॾंदा हुआसीं. ऐं window shopping, no shopping, only you know go into stores, look at things and be like this is nice and you know then walk थकी पऊं त विच में फ्रोयो लैंड ईंदो हो या बर्गर किंग ईंदो हो त उते वेही रहंदा हुआसीं. पोइ वरी वॉक त इट वाज फन. नाइस, साउंड्स फन. त उहो बि करिणो आहे. हा ॾाढो सभु कुझु करिणो आहे. मूवीज़ न ॾिठियूं आहिनि असां थिएटर्स में. वी गो फॉर दैट. सो मच टू डू. मां थिएटर खे जाम थी मिस कयां. दैट इज़ वन प्लेस आई रियली लव. बट आई थिंक थिएटर्स बि एॾो ईज़िली न खुलण वारा आहिनि. एटलीस्ट हे सॼो साल आई थिंक इट्स गोइंग टू बी वेरी डिफिकल्ट. पर भले एटलीस्ट खुले तो वी कैन डू होम स्क्रीनिंग ऑन आर टीवीज़. पर एटलीस्ट मिलूं त सही बिकॉज पेरेंट्स हाणे अलाउ कनि नथा. दे आर वेरी यू नो स्कैर्ड बिकॉज रिस्की सिचुएशन आहे ॿाहिरि. त थोरो घटि थिए त एटलीस्ट हिकु घर मां ॿिए घर वञी करे थोरो चिल कयूं. हा. अच्छा दृशिका मूंखे तोखां पुछिणो आहे. मां इहो नंढी ॻाल्हि ऑब्ज़र्व कई आहे. जेके मां लाइव परफॉर्मेंसिस अटेंड कया आहिनि किन माण्हुनि जा एंड जंहिं महिल उन्हनि जा ई मां इंस्टा लाइव थी ॾिसां फॉर एग्ज़ाम्पल या रिकॉर्डेड वीडियोस थी ॾिसां हाणे वारा लॉकडाउन जा. माई गॉड आवाज़ में ॾाढो फ़र्क़ु आहे ॿिन्हिनि में व्हेन आई कंपेयर. ईअं छो? माना सिंगिंग
टेक्निकलिटी अगर तो काई ॿुधाए सघे त? मां एतिरो आई डोंट वॉन्ट टू पॉइंट आउट टू एनीबडी, पर इहो डिफरेंस इहो मां बि नोटिस कयो, बिकॉज लाइव में इट्स लाइव ऑन अ स्टेज या इन अ ग्राउंड और एनीथिंग, इट्स लाइव। जीअं तव्हां ॻाईंदा आहियो तव्हांजो आवाज़ ईअं ईंदो आहे, पर रिकॉर्डिंग में कॾहिं कॾहिं यू कैन एडिट इट और मे बी ऑटो ट्यून इट अ लिटिल और फाइन ट्यून इट अ लिटिल, त उहो करे था सघनि, त मे बी दैट्स वाई इहो डिफरेंस थो ॿुधणु अचे, पर मां न कंदी आहियां त मूंखे एतिरो न ख़बर आहे त हुन द सेम इन बोथ। राइट, लाइक अ रॉ पिक्चर वर्सेस अ फोटोशॉप एडिटेड। हाँ, त मुंहिंजो ॿिन्ही जॻहियुनि ते रॉ ई हूंदो आहे, मुंहिंजा के वीडियोज़ एडिटेड न हूंदा आहिनि। इट्स जस्ट मां पाण माइक बि न रखंदी आहियां, नथिंग। टॉकिंग अबाउट योर सिंगिंग, तूं कॾहिं इंडियन आइडल या सारेगामापा इन्हनि रियलिटी कॉम्पिटिशन वारे सीरियल्स में वञण जो सोचो आहे? आई डोंट इवन नो व्हाट दे आर कॉल्ड, सीरियल्स, टीवी शोज़, रियलिटी शोज़। सी आई एम सो डिस्कनेक्टेड फ्रॉम द टेलीविजन। हाँ, गो ऑन। त मूंखां काफ़ी ॼणा पुछंदा आहिनि ऐं वरी पुछंदा आहिनि त तूं इंडियन आइडल में पार्ट छो नथी खणी ऐं सारेगामापा में छो नथी वञी ऐं वञणु खपे। त आई जस्ट वॉन्ट टू पुट इट आउट देयर त आई डोंट बिलीव इन कॉम्पिटिशन, बिकॉज कॉम्पिटिशन में असांजो माइंड सेट ई चेंज थी वेंदो आहे। असांजो माइंड सेट इहो न हूंदो आहे कि असां प्रेम सां ॻायूं। असांजो मोटिव इहो हूंदो आहे त असां खटूं, ऐं खटण लाइ असां चाहींदा आहियूं त असां साम्हूं वारे खे हारायूं। त उहो माइंड सेट ई एकदम नेगेटिव थी वेंदो आहे। यू आर सिंगिंग टू डिफीट समवन, टू मेक समवन एल्स लूज़। त उहो देन द प्योरिटी ऑफ सिंगिंग इट डिमिनिशिज अ लिटिल। त उहो मूंखे न खपे। ऑफकोर्स कॉलेज जे करे आई हैव टू रिप्रेज़ेंट माई कॉलेज, त कॉम्पिटिशन्स इंटर कॉलेज एंटर करणा पवंदा आहिनि, पर उहे बि सुठा हूंदा आहिनि बिकॉज ऑडियंस एनकरेजिंग हूंदी आहे। कॉलेज जो जेकी लॉयल्टी हूंदी आहे उहा जगंदी आहे अंदरि, त दैट इज़ स्टिल फन। पर रियलिटी शोज़ जीअं मां ॾिठा आहिनि ऐं जीअं मूंखे ख़बर पई आहे त इट्स नॉट अ वेरी प्लेजेंट एटमॉस्फेयर, ऐं सॼो माइंड सेट हिली वेंदो आहे। त दैट्स व्हाई आई डोंट वांट टू। हाँ, ऐं कॉलेज कॉम्पिटिशन्स में हेट्रेड खां वधीक एनकरेजमेंट ऐं फन वधीक हूंदो आहे। यू डू इट फॉर फन, फॉर जॉय, टू एनकरेज एंड एम्पावर टैलेंट। पर उते वधीक इट्स मोर ऑफ आई नीड टू विन एंड person needs to lose, so I don't want to get into that. Nice, lovely to hear that. So we are not going to see you on those reality shows anytime soon? No, not at all. You can see me everywhere else. Dr. Singh's Instagram live. Talash. Yes. Bhavna's videos. Acha Drishika, what will you sing for us? What do you want me to sing for you? Anything that you like. तो जो कोई भी फेवरेट सिंधी गानो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजूर शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजूर शाद रहो। शाद रहो, आबाद रहो, शाद रहो, आबाद रहो, जिते हुजूर शाद रहो। जिते हुजूर शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजूर शाद रहो। जिते हुजूर शाद रहो। जिते हुजूर शाद रहो। तो here हुई Drishika Advani. I am so happy, Drishika, you did this for us. Thank you so much. Stay well, stay home, stay safe, and मिलो था असां जल्दी ॿिए वीडियो में. Bye guys, bye Drishika.